यूट्यूब माध्यम के द्वारा ही मुझो चैनल सनातन प्रेमी जेको मां तव्हांखे ॿुधायां त गरीबी छा आहे। त मां चवां थो त गरीब मालिक तूं हिकिड़े गरीब खे शाहूकार कर, पर हिकिड़े शाहूकार खे तूं गरीब न कर। हिकिड़े गरीब खे शाहूकार मालिक तूं कर, पर हिकिड़े शाहूकार खे तूं गरीब न कर। त शाहूकार मां जेॾीमहिल हू गरीब ते अची वेंदो आहे ॾाढी तकलीफ़ हूंदी आहे हुनखे। अॼु जेकी पाकिस्तान जी ही कहर आहे उनमें घणा शाहूकार बि अची विया, पर उन्हनि लाइ ॾाढी तकलीफ़ आहे। जिन पंहिंजी ज़िंदगी ॾाढी सुठी कढी हुजे, पंहिंजा ॿनियूं ॿार सभु हुजनि, सुठी ज़िंदगी हुजे ऐं उनजी उहा हालत थिए त उनखे वधीक तकलीफ़ थींदी आहे। गरीब तक में गरीबी में जी करे पंहिंजी महिनत करे ॿ पैसा पंहिंजे घर लाइ खणी वेंदो आहे, पंहिंजे ॿारनि बचनि लाइ खणी वेंदो आहे। त अॼु जेको इहो शायदि जेको भई कहर आयो आहे सिंध लाइ, त मां चवंदुसि त सिंधी मजबूत आहिनि, सिंधी पहुची वेंदा, पर सिंधीअ खे सपोर्ट जी ज़रूरत आहे। पर जेके ॾिसंदो आहियां भई मां चवंदो आहियां हमेशह सरदार वॾेरा बोतार उन्हनि खे निकिरणु खपे, उन्हनि खे सरकार सां ॻाल्हाइणु खपे। सरकार वटि जाम पैसो ईंदो, अञा बि ॾाढी हेल्प ईंदी। त मूंखे हिकिड़े कंहिंजा ॿ शब्द यादि था अचनि जेको पैसनि जे ॾाढो बांवर कंदो आहे, जेको पैसनि ते बांवर कंदो आहे। चए थो बंदा बांवर न कर एॾो, बंदा बांवर न कर एॾो, हथनि खाली हलियो वेंदे। बंदा बांवर न कर एॾो, हथनि खाली हलियो वेंदे। जे बनाए बाग बागीचा, विछाए गिल्म गालीचा। वॾा बंगला ठाहिया, सभु कुझु ठाहियो, बनाए बाग बागीचा, विछाए गिल्म गालीचा। छॾे सभु बाग बागीचा, मरी माली हलियो वेंदे। कुदरत जेकी शइ आहे, ही जेके बाग बगीचा जेके ठाहिया, गिल्म गालीचा जेके ठाहिया, त उहो सभु बाग बागीचनि में मरी माली तूं हलियो वेंदे। जंहिं माली ही सभु घर जे मालिक सभई ठाहिया, उहो सभु तूं छॾे हलियो वेंदे। लिखण वारे लिखियो आहे, लाहे पो चाह जी चादर, लाहे पो चाह जी चादर, ॾींदई टुकड़ी लंगोटीअ जी। लाहे पो चाह जी चादर, ॾींदई टुकड़ी लंगोटीअ जी। कटोरो दाल रोटीअ जो, छॾे खाली हलियो वेंदे। बंदा बांवर न कर एॾो, हथनि खाली हलियो वेंदे। लिखण वारो लिखे थो, टिकण जो ही टिकाणो नाहे, वञणो सभिनी खे कॾहिं आहे, हिकु ॾींहुं सभिनी खे वञणो आहे। टिकण जो ही टिकाणो नाहे, रहण जो ही ठिकाणो नाहे, खणण जो ही खजानो नाहे, मुल्क खां ईअं ई हलियो वेंदे। करोड़े बरोड़े जेके बाग बागीचा जेके बि आहिनि सभु हिते ई पिया हूंदा, हथनि खाली हलियो वेंदे। भई सिकंदर जहिड़ो बि हथनि खाली हलियो वेंदे। सिकंदर मरण महिल चयो त मुंहिंजी जॾहिं क़ब्र ठाहियो त मुंहिंजा हथ ई खाली रखियो, जीअं दुनिया सम्झे त सिकंदर कुझु न खणी आयो न कुझु खणी वियो। त ही लिखण वारो लिखे, खणण जो ही खजानो न आहे, मुल्क खां ईअं ई हलियो वेंदे। असां सभु सम्झूं था इन्हनि ॻाल्हियुनि खे, नथा सम्झो अहिड़ी ॻाल्हि कान्हे। संत बि घणेई सत्संग में ॿुधण में ॻाल्हियूं मिलंदियूं आहिनि,
पर हक़ीक़त में असांखे जेको अगरि मालिक पैसो ॾिनो आहे, सभु कुझु ॾिनो आहे, त असां कुझु ग़रीबनि लाइ कुझु कयूं, पंहिंजे हथनि सां कयूं, त उहो सभिनी खां सुठो आहे। चए थो लिखंदड़, न कर मानिश तूं एॾा माणा, न कर तूं मानिश एॾा तूं माड़ा, न रहंदे राज ऐं राणा। न कर मानिश तूं माणा, न रहंदे राज ऐं राणा, छॾे सभु इश्क ऐं नाणा, छॾे सभु इश्क ऐं नाणा, हथनि खाली हलियो वेंदे। सभिनी खे हथनि खाली वञिणो आहे। बंदा बावर न कर एॾो, हथनि खाली हलियो वेंदे। त सभु खे ख़बर आहे त असां जेॾीमहिल हलिया वेंदासीं संसार खे छॾे, त सभु हिते ई पियो हूंदो। छो न कोई कंहिंखे का मदद करे असां हलिया वञूं। घणेई अहिड़ा जेके हलिया विया, पंहिंजे नालनि ते हॉस्पिटलूं ठाराए विया, वॾियूं वॾियूं धर्मशालाऊं ठाराए विया, जंहिंजा अॼु बि नाला आहिनि। त उन टाइम उहो ग़रीबनि लाइ कुझु करे विया। त अॼु मां जॾहिं सिंध जो ॿुधंदो आहियां, त सिंध अहिड़ी सरसब्ज, एॾी सरसब्ज सिंध, अॼु उनखे चए थो भई असांखे हेल्प खपे। मां अफ्रीका हुउसि, त अफ्रीका में मां ॿुधंदो हुउसि त ही जेके शिप लोडिंग अचनि पिया चांवर, भई किथां पिया अचनि, चई पाकिस्तान पे एक्सपोर्ट करे शिप लोडिंग चांवर। अॼु उहो ई पाकिस्तान अगरि चवंदो हुजे त असांखे हेल्प कयो, त इहे त सभु डिप्लोमेसी राजनीति ॻाल्हियूं आहिनि सभु। पर अॼु एट प्रेज़ेंट असांखे ग़रीबनि लाइ त कुझु करणु खपे। मां पहिरीं बि चयो, वरी वरी चवां थो, जेको थी रहियो सुठो थी रहियो आहे, NGO सुठो कमु करे रहिया आहिनि। अञा बि जेको करण जी ज़रूरत आहे, त गली गली में निकिरणो पवंदो, हिकु हिकु घर घर में निकिरणो पवंदो, हिकु हिकु घर घर में, हिकु हिकु गली गली में, कराची, लाहौर, इस्लामाबाद, घर घर में निकिरणो पवंदो। तॾहिं असां हिननि जेके वीचारा असांजा घर ॿार छॾे करे हली आया आहिनि, असां रोटी खाराए करे ख़ाली उन्हनि खे लाइ थोरी मदद करे सघूं था। भई चवंदा आहिनि मिड़ी दाणो ॾिनोसीं भात में। अञा त तकलीफ़ूं अञा ॾाढियूं अची वियूं आहिनि, बीमारियूं आहिनि, मथे सर्दी आहे, त हींअर खां ई उनजो ब्लैंकेट जो बंदोबस्तु करे छॾिजे। हींअर ई वॾनि सरदारनि भोतारनि खे, जमींदारनि खे हींअर ई जेको आहे ब्लैंकेट जो बंदोबस्तु करे रखणु खपनि। 50,000 ब्लैंकेट घुराए रखणु खपनि, त जीअं हुनखे सियारे में तकलीफ़ न थिए। असां पंहिंजे लाइ त कयूं था न, सियारो ईंदो आहे त हिन ॻाल्हि में सोचींदा आहियूं पहिरीं सियारो अचिणो आहे त को सुठो जैकेट वठी छॾियूं, भई छाकाणि सियारो अचिणो आहे। त इहा सोच असांखे, जेकी असांखे उहो सोचणु खपे त पहिरीं खां ई हुन लाइ ब्लैंकेट घुराए रखूं। वधीक त असांखे हुनजे ॿचनि ॿारनि जो ख़्यालु रखणो आहे। बाक़ी त जेको हींअर संस्थाऊं जेके कमु करे सुठो आहे, रोटी ठाहिण जे करे हुनखे ख़ाली अन्न ॾेई छॾियो। लेडीज़ एतिरियूं वेठियूं आहिनि जो हुननि खे रोटी ठाहे करे सभिनी खे खाराए सघनि थियूं। लेडीज़ जो वॾो हथु आहे हिन ॻाल्हि में, मर्दनि खां वॾो हथु लेडीज़ जो आहे, उन्हनि माउरुनि भेनरुनि जो आहे। वो हिकु टाइम देगियूं ठाहे करे ईअं हज़ारनि खे रोटी खाराए सघनि थियूं, ख़ाली तव्हां हुननि जे अॻियां राशन रखो। मर्दनि जो कमु आहे कमु करणो, ॿ पैसा कमाए अची करे ॾियणा। त मां पंहिंजा वीचार जेके सनातन प्रेमी जे माध्यम द्वारा भई पंहिंजो जेके पंहिंजा वीचार ॾींदो आहियां, मुंहिंजी सोच में जेकी ॻाल्हि हूंदी आहे मां उहे तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। अगरि तव्हांखे ॻाल्हियूं वणनि त शेयर कयो, न त मुंहिंजी सोच आहे जेकी तव्हांजी जेकी सोच हुजे उन सोच अनुसार कमु कयो, सुठी सोच सां कमु कयो, सुठी ॻाल्हि आहे।
ज़रूरी न आहे त मुंहिंजी सोच सही हुजे, मां त पंहिंजे सोच अनुसार ॻाल्हायां। त हिते मां पंहिंजो विलाउ पूरो कंदुसि। हरिओम तत्सत।